वेलकम बैक नाज़रीन। नमाज़ आगा कंदासीं सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जी सदारत हेठि रेड लाइन बीआरटी मनसूबे बाबति इजलास थियो आहे। अवां खे आगाह कई पिया शर्जील मेमर चयो त रेड लाइन बीआरटी में सदर आसिफ अली ज़रदारी जी ख़ासि दिलचस्पी ऐं ध्यानु आहे। शर्जील इनाम मेमर चयो त सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वॾो वज़ीर मुहम्मद अली शाह चाहिनि था त जल्द मनसूबे ते कमु मुकमल थिए। निगरान सरकार एतिरी वॾी अवामी मनसूबे ते को बि ध्यानु न ॾिनो हो। ख़बर से शेयर कयूं पिया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जी सदारत हेठि रेड लाइन बीआरटी मनसूबे बाबति अहम इजलास थियो आहे। शर्जील इनाम मेमर चयो आहे त रेड लाइन बीआरटी में सदर आसिफ अली ज़रदारी जी ख़ासि दिलचस्पी ऐं ध्यानु आहे। शर्जील इनाम मेमर चयो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वॾो वज़ीर मुराद अली शाह चाहिनि था त जल्द मनसूबे ते कमु मुकमल थिए। तफ़सील मालूम चीफ रिपोर्टर कराची शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, इजलास बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जी सदारत हेठि रेड लाइन बीआरटी मनसूबे बाबति एक अहम इजलास थियो आहे। इजलास दौरान सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो चवणो त रेड लाइन बीआरटी में सदर आसिफ अली ज़रदारी पाण ख़ासूसी तौर ते दिलचस्पी वठी रहियो आहे। संदसि चवणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह चाहिनि था त रेड लाइन बीआरटी जो कमु जल्द मुकमल थिए। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो चवणो त रेड लाइन बीआरटी तरजीही मनसूबनि में शामिल आहे। सिंध हुकूमत उनखे मुकमल करण लाइ समूरा वसीला कतबाणे रही आहे। शर्जील इनाम मेमर वधीक चयो त निगरान हुकूमत दौरान एॾो वॾो जेको अवामी मनसूबो हो उन ते का बि तवजह न ॾिनी वई ऐं निगरान हुकूमत जी अदम दिलचस्पी सबबि रेड लाइन मनसूबो केतिरनि ई महीननि ताईं बंदि रहियो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो चवणो सिंध हुकूमत चाहे थी त रेड लाइन बीआरटी जो कमु 18 महीननि जे अंदरि मुकमल थी वञे। जी महिरबानी अवां जी शबीर आगाह करण लाइ।